अस्सलामुअलैकुम RFI न्यूज़ में भली कार मां आहियां ग़ुलाम मुजतबा जोखियो ऐं नज़र विझूं था ख़ासि ख़बरुनि ते। पाकिस्तान जे बहादुर जवाननि उत्तर वज़ीरिस्तान में नवनि दहशतगर्दनि खे मारे दुश्मन खे वाज़ह पैगाम ॾिनो आहे त असां मुल्क जे सभिनी नापाक इरादो रखण वारनि खे तबाह करे छॾींदासीं। गज़ा में जंगबंदीअ जे ख़ात्मे लाइ उमेद जा ॾीआ ॿरण लॻा। माहिरनि जो ख़्यालु आहे त हिन भेरे गज़ा में अमन लाइ संजीदा कोशिशूं थी रहियूं आहिनि, पर इहो बि ॿुधाईंदासीं केतिरनि ई मायुरनि जा ॿचिड़ा उन्हनि जे हंजुनि में ई थधा थी विया। अचो त हिकु बदमस्त हाथीअ जी ॻाल्हि था करियूं। जी हा, उहो ई मोदीअ जो ताज़ो कश्मीर जो दौरो, जेको कश्मीरनि जे लाइ मुसीबत खां घटि न आहे। हिंदुस्तानी फ़ौज नयूं चौकियूं क़ाइमु कयूं आहिनि, अवामी मेड़ ते सख़्तु पाबंदी। तफ़सीली रिपोर्टूं पेश कयूं वेंदियूं, जॾहिं त पाकिस्तानी बांग्लादेश जे वेझड़ाईअ मां इंडिया सरकार एतिरी ख़ौफ़ज़दा छो आहे, उन ते बि ॻाल्हाईंदासीं। पाकिस्तान जे बहादुर जवाननि जी कहाणी जेके पंहिंजे वतन जे सरहद जी हिफ़ाज़त लाइ हर वक़्तु तयारु रहनि था। इहा हिकु अहिड़ी कहाणी आहे जेका अज़्म, बहादुरी ऐं क़ुर्बानीअ जो मिसाल आहे। 11 जनवरी ते 2025 उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस ॿिनि अलॻि अलॻि ऑपरेशन में 9 ख़ारजी दहशतगर्दनि खे क़त्ल करे हिकु ॿी तारीख़ ठाही आहे। उहे कार्रवायूं दुश्मन लाइ वाज़ह पैगाम आहिनि त पाकिस्तानी सिक्योरिटी फोर्सिस पंहिंजे मुल्क जी हिफ़ाज़त लाइ कंहिं बि हद ताईं वञी सघनि थियूं। पहिरीं कार्रवाई सिले जे इलाइक़े में कई वई, जिते फ़ौज हिकु इंतिहाई कामयाबु ऑपरेशन कयो जेको इंटेलिजेंस ते ॿधल हुयो। फोर्स जे जवाननि जे तेज़ ऐं मुनज़्ज़म हिकमत अमलीअ जे करे 6 दहशतगर्दनि खे मारियो वियो, जॾहिं त ॿिनि खे ज़िंदा गिरफ़्तार कयो वियो। इहा कार्रवाई दुश्मन जे साज़िशुनि खे नाकाम करण में कामयाबु थी ऐं इलाइक़े में अमन क़ाइमु करण जी हिकु वॾी कोशिशि हुई। ॿी कार्रवाई उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े ईशम में थी, जिते दहशतगर्दनि ऐं सिक्योरिटी फोर्सिस विच में सख़्तु लड़ाई थी। फोर्सिस जे जवाननि ज़बरदस्त हिकमत अमली तहत अॻिते वधंदे दहशतगर्दनि खे क़ाबू कयो। 3 दहशतगर्द मारिजी विया ऐं 2 ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कया विया। इहो वाक़ियो पाकिस्तानी जवाननि जी बहादुरी ऐं पेशावराना सलाहियतुनि जो मज़हर हुयो, जिन दुश्मन खे मैदान में शिकस्त ॾिनी। पाकिस्तानी सिक्योरिटी फोर्सिस जो पैगाम वाज़े आहे त असां पंहिंजे सरज़मीन जे दिफ़ा में कंहिं बि क़िस्म जी कसर न छॾींदासीं। पाकिस्तान जा जवान पंहिंजे जान जी परवाह करण खां सवाइ मुल्क जी हिफ़ाज़त लाइ विढ़ंदा रहिया आहिनि। उन्हनि जूं क़ुर्बानियूं ऐं महिनतूं उन ॻाल्हि जो सबूत आहिनि त उहे दहशतगर्दीअ जी लानत खे हमेशह जे लाइ ख़तमु करण जे अज़्म में मसरूफ़ आहिनि। हीउ वाक़ियो न रुॻो सिक्योरिटी फोर्सिस जी कामयाबु कार्रवायुनि जो आहे, पर इहो हिकु अहिड़ो पैगाम बि आहे जेको दुश्मननि खे वाज़े करे थो त पाकिस्तान जे सरहदुनि जी हिफ़ाज़त में कंहिं बि क़िस्म जी कोताहीअ खे बर्दाश्त न कयो वेंदो। दुश्मन जी कोशिश जे बावजूदि पाकिस्तान जा जवान हर चैलेंज खे मुंहुं ॾियण जे लाइ तयारु आहिनि। गज़ा दुनिया जो सभ खां वॾो क़ब्रिस्तान थी वियो आहे। हिकु तरफ़ बमनि जा धमाका त ॿिए तरफ़ थधि जूं छोलियूं, बेघर ख़ानदान, ख़ैमनि में वेठल माण्हू किचिरे ऐं प्लास्टिक खे साड़े ज़िंदगीअ जी जंग विढ़े रहिया आहिनि। माइरूं रोंदियूं नज़र अचनि थियूं। असांजा ॿार सियारे में ॼमंदा पिया वञनि। हाणोकी पियल थधि सबबु फ़ौत थींदड़ ॿारनि जो अंगु 12 थी वियो आहे। इसराइली बमबारीअ में 8 फ़लस्तीनी शहीद थी विया आहिनि, जिन में 2 ॿार बि शामिल आहिनि। हमले में 19 ॿारनि समेत 30 ॼणा ज़ख़्मी बि थिया आहिनि, जॾहिं त हज़ारे बेघर माण्हू हलवा स्कूल में हज़ारे बेघर माण्हू रही रहिया आहिनि। ॿिए पासे हमास सां झड़प ऐं धमाके सबबु 4 इसराइली फ़ौजी मारिजी विया आहिनि ऐं 14 ज़ख़्मी थी विया आहिनि। वॉइस ऑफ अमेरिका जी रिपोर्ट मूजिबि 7 अक्टूबर 2023 खां जारी जारियत दौरान मारिजी वियल सेहूनी फ़ौजियुनि जो अंगु 403 थी वियो आहे। गज़ा जे बारे में सुठी ख़बर इहा आहे त इसराइल ऐं हमास जे विच में जंग बंदीअ जो मुआहिदो वेझो आहे। गज़ा में इसराइली यरग़मालियुनि जी आज़ादी ऐं मुमकिना जंग बंदीअ जे मुआहिदे ते क़तर में ॻाल्हियूं जारी आहिनि। क़तरी नशरियाती इदारे अल जज़ीरा मूजिबि इसराइल ऐं हमास विच में 33 इसराइली क़ैदियुनि जी आज़ादीअ जे हवाले सां ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि ऐं फ़लस्तीनी क़ैदियुनि जे अंग जो अंदाज़ो ज़िंदा ऐं मुअल क़ैदियुनि जे अंग खां पोइ ई लॻायो वेंदो। इसराइली मीडिया मूजिबि अमेरिका जी नए चूंडियल सदर डोनाल्ड ट्रम्प जे सफ़ीर इसराइल जे दौरे ते इहो पैगाम ॾिनो आहे त 20 जनवरीअ ते हलफ़ खणण खां अॻु मुआहिदो तइ थियणु घुरिजे। मुबसरनि जो चवणु आहे त हिन भेरे जंगबंदीअ जी उमेद अॻे खां वधीक कई पई वञे।
भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी जे वालारियल कश्मीर जे दौरे दौरान भारतीय फोर्सिस कश्मीरी अवाम जी ज़िंदगीअ खे वधीक ॾुखियो बणाए छॾियो आहे। छा वाकई ही दौरो अमन जो पैगाम आहे या कश्मीरियुनि ते वधीक ज़ुल्म करण जी मनसूबाबंदीअ जो सबबु बणिजंदो? मोदीअ जो ताज़ो कश्मीर जो दौरो हमेशह जियां तकरारी ऐं तकरार जी हिकु नई लहर खणी आयो आहे। जॾहिं खां मोदी वालारियल कश्मीर जो दौरो करण जो ऐलान कयो आहे, हिंदुस्तानी फ़ौजूं उते ज़ुल्म ऐं ॾाढ जे नए तरीक़नि सां तजुर्बा करण लॻियूं आहिनि। मोदीअ जे दौरे खां अॻु भारतीय फ़ौजियुनि वालारियल कश्मीर में नयूं चौकियूं क़ाइमु कयूं आहिनि, जंहिंसां गॾोगॾु सैटेलाइट निगरानीअ में बि इज़ाफ़ो कयो वियो आहे। अवामी गॾिजाणियुनि ते पाबंदियूं सख़्तु कयूं वयूं आहिनि ऐं मक़ामी कश्मीरियुनि जी ज़िंदगी वधीक तंग कई वई आहे। मक़ामी सहाफ़ियुनि जे मुताबिक़ ही दौरो कश्मीरी अवाम लाइ ख़ुशीअ जो मौक़ो न, पर उन्हनि लाइ हिकु नओं गुमराह कंदड़ क़दम आहे। इंसानी हक़नि जी तंज़ीम जो चवणु आहे त अमन ऐं तरक़ी कॾहिं बि ज़ुल्म ऐं तशद्दुद जे माहौल में मुमकिन नाहे। कश्मीरियुनि जो मुतालबो आहे त हक़ीक़ी अमन इंडियन फ़ौज जे कब्ज़े जे ख़ात्मे सां ई मुमकिन थी सघे थो। ॿिए तरफ़ वालारियल कश्मीर में हुकूमती नाअहली ऐं सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जे मुलाज़िमनि जी ग़लतियुनि सबबि मुस्तहिक माण्हुनि खे इमदाद हासिल करण जी मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। सवें माण्हू माली मदद खां महरूम थी चुका आहिनि ऐं तस्दीक़ जे अमल में देरि करण सां 1 लख खां वधीक माण्हुनि खे स्कीम मां ख़ारिज कयो वियो आहे। मुतासिरीन मुतालबो कयो आहे त बंदि कयल क़िस्तुनि जी फ़ौरी अदायगी कई वञे। कश्मीरी अवाम जेके अॻु में ई भारतीय फ़ौज जे ज़ुल्म ऐं पाबंदियुनि जो शिकार आहिनि, मोदीअ जे दौरे हिकु दफ़ो ॿीहर कश्मीरी अवाम जे आवाज़ खे दॿाइण जी कोशिश कई आहे। उन्हनि जे मसइलनि ऐं मुश्किलातुनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे, पर उन जे बावजूदि हुननि जे अज़्म में का बि कमी न आई आहे। इहा सूरत हाल ज़ाहिर करे थी त जेसिताईं हिंदुस्तान कश्मीर में पंहिंजे फ़ौज जे नाजाइज़ कब्ज़े खे ख़तमु न कंदो, हक़ीक़ी अमन क़ाइमु न थी सघंदो। आलमी बिरादरी हिंदुस्तान ते दॿाउ विझे त जीअं कश्मीर में हक़ीक़ी अमन क़ाइमु थी सघे। तव्हां छा था सोचियो? छा कश्मीर में वाक़ई अमन थी सघे थो? तबसरो करियो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं अव्हांखे वधीक अहम आलमी ख़बरूं मिली सघनि। पाकिस्तान ऐं बांग्लादेश जे वधंदड़ कुर्बत सां भारतीय हुकुमराननि जी बेचैनी वधी रही आहे। पहिरीं त सफ़ारती लाॻापनि में गर्मजोशीअ सां भारतीय इरादनि ते ॼणु माक पइजी वई। पोइ हथियारनि जी ख़रीदारीअ जा मुआहिदा करे मोदी सरकार जे हाम ते ॼणु झंडु हलायो वियो। पाकिस्तान जे बानी क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जी सालगिरह ढाका में मल्हाई वई। पोइ ॼणु हिंदुस्तानी नज़रिए खे ॼणु दफ़न कयो वियो। बसि एतिरो ई थियो हुयो, अजीत डोवल जी निंड फिटी वई। पोइ बांग्लादेश पाकिस्तानियुनि जे वीज़ा बाबति ख़ासि डेस्क क़ाइमु करे छॾी। ईअं लॻो ॼणु हिंदुस्तानियुनि जे मन में नफ़रत जी बाहि ॿरी वई, जंहिंजो इज़हार अजीत डोवल इहो चई कयो त बांग्लादेश पाकिस्तान जो 5हों सूबो बणिजी वञे। हीअ त हिंदुस्तानी हुकुमराननि जा शुरूआती सदमा हुया। उनखां पोइ पाकिस्तानी कारोबारी वफ़द 12 सालनि खां पोइ बांग्लादेश पहुची वियो। पाकिस्तानी वफ़द बांग्लादेश जे वापार वारी वज़ीर शेख बशीरुद्दीन सां मुलाक़ात ऐं सीड़पकारी ऐं वापारी राब्तनि वधाइण लाइ तजवीज़ूं ॾिनियूं, जंहिंजो मुस्बत जवाबु मिलियो ऐं अहिड़ीअ तरह ॿिन्ही मुल्कनि जे विच में वापार जो नओं दौरु शुरू थियण वारो आहे। हूअं बि उन जी शुरूआति गुज़िरियल साल 11 नवंबर ते पाकिस्तानी मालबरदार जहाज़ पहुचण सां थी वई हुई। उनखां पोइ हिकु ॿियो वापारी जहाज़ दिसंबर में सामान खणी चटागांग पहुतो। पाकिस्तान ऐं बांग्लादेश जे विच में 2023-24 दौरान $718 मिलियन जो वापारु थियो, जेको वक़्त सां गॾोगॾु वधंदो वेंदो। हिंदुस्तानी हुकुमराननि जूं साज़िशूं बांग्लादेशी हुकूमत ऐं अवाम अॻियां खुलंदियूं पियूं वञनि। जीअं जीअं हिंदुस्तानी कब्ज़ा खोरनि जा चहिरा खुलंदा पिया वञनि, तीअं तीअं पाकिस्तान ऐं बांग्लादेश हिक ॿिए जे वेझो ईंदा वेंदा। हिंदुस्तानी हुकूमत बांग्लादेश खे पंहिंजो 29हों सूबो सम्झियो हुयो। जॾहिं त इहो मनसूबो नाकाम थियो त अजीत डोवल चयो त छा बांग्लादेश ओभर पाकिस्तान बणिजी वियो आहे। 7 जनवरी जंहिं ते अमरीका जे ॿिए वॾे शहर में बाहि लॻण ते फायर फाइटर्स मामूल मुताबिक़ पहुची विया, पर पोइ लॉस एंजलिस में हिकु हॉलीवुड फिल्म जे मंज़रनामे में हिकु झंग में लॻल बाहि खां पोइ तेज़ हवाउनि जे झगड़नि सबबि बाहि जो सफ़र वधीक तेज़ थी वियो। फायर फाइटर्स जे वस जी ॻाल्हि न हुई। हवाई फायर फाइटर्स खे सॾियो वियो, पर उहे बि उन बाहि खे मुंहुं ॾियण में नाकाम थी विया। बाहि 40,000 एकड़नि ते आबाद शहर खे ऐं शोलनि ईअं ख़ाक में बदिले छॾियो। उहे भड़का बि अहिड़ा जिन मां निकिरंदड़ 9 शोलनि बाक़ी बचियल माल खे बि साड़े रख करे छॾियो।
हुकुमराननि जो चवणु आहे त बाहि जो सबबु ॼाणणु बाद में ई थींदो, पहिरियां उन ते कंट्रोल करे वठूं। अमेरिका जे नेवीअ जा 10 हेलीकॉप्टर ऐं 60 C-130 जहाज़ बि बुलंदीअ खां पाणी वसाए रहिया हुया। उनखां सवाइ 1100 फायर इंजन ऐं 143 वाटर टैंकरनि बाहि ते थधो पाणी विधो। 12,000 फायर फाइटर्स मैदान में मौजूदु हुया, पर उहा बाहि ॿरी रही हुई। हॉलीवुड जलंदो रहियो ऐं अमरीकी इंतज़ामिया जदीद औज़ारनि जे हूंदे बि बेवसीअ जी तस्वीर बणियल हुई। अमरीकी अमलदारनि मूजिबि हिन वक़्त ताईं 6 जॻहियुनि ते बाहि लॻी चुकी आहे, जिन में हॉलीवुड हाइल्स पासाडिटा शामिल आहिनि, जंहिंखे ख़तमु करण लाइ सुपर पावर जी ताक़त बि घटि आहे। हिन वक़्त ताईं 12,000 इमारतूं ख़ाक जो ढेर थी चुकियूं आहिनि, जॾहिं त 2 लख माण्हू बेघर थी चुका आहिनि। हॉलीवुड जा सितारा ऐं अरबपति बि रोडनि ते निकिरी आया आहिनि। उन ख़ौफ़नाक बाहि में फ़ौतियुनि जो अंगु 24 थी वियो आहे, जॾहिं त 16 ॼणा अञा ताईं गुम आहिनि। शुरूआती अंदाज़े मुताबिक़ $150 अरब जो नुक़सानु थियो आहे। हाइड्रेंट सुकी विया आहिनि, पर बाहि जे शोलनि जी ऊचाई आसमाननि ताईं पहुची वई आहे। माहिरनि जो चवणु आहे त दुनिया जो को बि पाणीअ जो ज़ख़ीरो उन बाहि खे क़ाबू नथो करे सघे। ऐं हिन सां गॾु हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं पुॼाणी ते पहुतियूं। ग़ुलाम मुजतबा जोखियो ऐं न्यूज़ टीम खे इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।